कमाल अण ॾिठो जन ही तव्हांजे असांजे पाड़े में आहे सखर में रोहड़ी शरीफ इन रोहड़ी में मुझे महबूब जो वार मुबारक अल्लाह से आंखें आबाद रखे कुछ 100 साल पहिरियों इया शोशो उथी पियो तो बाबा इयो वार कोने नबी साईं जो जुल्फ कोने इन जो सबूत केड़ो आ हाने वो बेचारा आखूंद जेके होया वो परेशान थी गया तो यार सबूत केड़ो रियो धोरियो हिकड़े पासे हुकूमत होजे करोड़न जी बादशाही हुई बे पासे ये बेचारा मौलवी मानू सादा मानू परेशान थी गया हाने थे तो थे छा फैसलो किए थे एक एड़े अल्लाह जे कामिल वट वया उनी चयो तो फैसलो मिंटा पर थींदो 1 बजे ॾींहं जो गर्मी जे मुंद में जून जुलाई में फैसलो कंदासे जून भी अची वियो ॾींहं जो टाइम फैसले जो रखजी वियो उहे अमीर जेके कलोड़ा हुया उन्हनि जा भी अमीन आया हे जेके मखदूम आखूंद हुया ये मौलवी मानू बेचारा ये सादा मानू एरा फेरी मां समझन भी ना अंदरी बारी मजा समझन भी ना कदे चोरी कंजी कई कान कदे फैसलो करायो कोन कदे कोर्ट में वया कोन कदे वडेरन जा दिला भरियो कोन केड़ी खबर पए तो फैसले में छा गालाइणो आ जेके 3 मानू आया उन्हनि चयो बाबा 2 धुरियूं वेही रहो जडे 2 धुरियूं वेजी वयूं सिज पंजे जोबन में आयो 1 बजे हाने लिखत कयो फैसले जी अच्छे पन्ने ते बाबा लिखत था कयूं इयो वार मुबारक बाहिर आणींदासे जे सिज खे आडो ककर अची वियो त नबी साईं जो वार असलिया जे कदे सिज जे सामो ककर न आयो धुप बरकरार रही तपो मौलविन के पान सजा दींदासे हिनन छो एड़ी गाल कईया छाजे लाए हिन मानू गड कयार फैसलो लिखजी वयो अब हाने हिकड़ो मानू अंदर वने वुजू करे खुशबू लगाए अंदर हिकड़ो शख्स वयो आ दुरूद सलाम पढ़ंदो वयो आ पेती मुबारक खोले गिलाफ में वार मुबारक खयूं आयो आ जडे उन कमरे का बाहर निकतो आ दुनिया दिठो आसमान में ककर जो नालो ही कौन हुयो महबूब जे वार मुबारक खां ढक जो लाथो ककर अचियो सिज जे आडो वार मुबारक ते छाव अची वई बादशाह दाह करे उठियो बादशाह चयो ओ अवाम ओ मुसलमानो मुझे लाए बुरो अकीदो न रखजो मां पाण भी आशिके रसूल आया मां त पट कराई मुनकरन के यो सबूत ॾियारियो हाने गाल बुधो जे कदे तवा के मुंजी गाल दुखी लगी आ त बादशाह छो मानू गड कया छो शो कये छो फैसले में गाल आंदे मुंजी गाल वा के दुखी लगी होंदी मां डंड थो भरिया डंड जैसे तुझी मर्जी है तो के केर छे हां साईं बेशक डंड केड़ो भरी दे जे मुंजी महबूब वट शिकायत न कजो क़यामत वारे दी महबूब के मुंजी दाह न दिजो मता मुंजो महबूब मुखे मयार दे मां उन डंड में महबूब जे वार मुबारक जे मथा बिल्डिंग थो ठहराया इमारत थो ठहराया कुब्बो थो ठहराया ऐं जेका पेटी आ जेका रखण वारी जाइ आ इहा भी मां पंहिंजे ख़र्चे ते थो ठहराया क़यामत ताईं हुजूर जा आशिक अचन ॾिसन जे हिक वार जो ही कमाल आ त महबूब जो छा कमाल हूंदो तू ॾिस त सही न मुंहिंजे महबूब खे जन मुंहिंजे महबूब के अंदर जे अखियुनि सां ॾिठो आ हे जहानपुर शरीफ वारो अनवर साईं चवंदो आ चओ सुभाणे चवंदो आ अॼु बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में साईं कुर्बान थिया तहे यार ता कोने को घटे इकरार में मोए खां पो महबूब जे हेकर अचे मुंहिंजे मथा हिकदम उठी तुंहिंजा
कदम चुम्या तोणे हुजामा मज़ार में सई अज बीमारी वही छॾे महबूब जे दीदार में पाण जहिड़ो चवंदे